मलीरकंड जे इलाइक़े में 12 वरनि जी नींगरी इकरा खे पोरे बहाने घुराए साणस इज्तमाही लाजालुट कई वई। 12 वरनि जी नींगरीअ सां इज्तमाही ज़्यादती वारे वाक़े जो इतला मिलण खां पोइ संदसि वारिस मलीरकंड पहुची विया ऐं जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ थाणे ते पहुची एहतजाज कयो। वारसनि जे एहतजाज बावजूद पुलिस केस दाख़िल करण खां इनकार करे कंदकोट वापस वञण जो मशवरो ॾिनो। कंदकोट पहुचण खां पोइ बि नींगरी जा वारिस थाणे ॿाहिरां चकर कटींदा रहिया, पर मुक़ामी पुलिस बि साणनि को सहकार न कयो। वारसनि जो चवणो त नींगरीअ सां ज़्यादती खां पोइ हुननि कराचीअ में इंसाफ़ लाइ पुलिस ऐं ॿियनि इदारनि जा दर खड़काया, पर खेनि किथां बि इंसाफ़ जी का उमेद नज़र नथी अचे। हुननि चयो त ग़रीब ऐं मिसकिन हुजण करे संदन कंहिं बि मदद नाहे कई ऐं कंदकोट पुलिस बि मदद नथी करे। नींगरी जे वालिद चयो त ज़ालमनि संदसि न्याणीअ जी ज़िंदगी तबाह करे छॾी आहे। इकरा जी अमड़ चयो त संदसि न्याणीअ सां ज़्यादती कंदड़ बासर खुलेआम घुमी रहिया आहिनि। पुलिस इंसाफ़ बदिरां खेनि रुलाए रही आहे। मुंहिंजी माउ खे घुराए, मुंहिंजी माउ खे चवे थी हेक मसइलो असांजो केस माना वधीक थी वियो आहे, तूं पंहिंजी छोकिरी खे खणी हली वञ। सुप्रीम कोर्ट आहे, जेको सुप्रीम कोर्ट जो जज आहे उहो इंसाफ़ करे। असां सां ज़ुल्म कयो अथनि, असांजी नंढड़ी मासूम ॿार सां अहिड़ो नाजाइज़ कयो अथनि। पंहिंजी धीउ करे वठी वियो, तूं ईअं सम्झ छाइनि ॿी सभिनीनि खे धीउ करे वठी वई। असांखे ख़ुदा जी कहिड़ी ख़बर, असांखे कहिड़ी उमिरि जी ख़बर जो इहा असां सां इहो असरु थींदो, असांजी नंढी सां इहा हालत थींदी। असां सां वॾो अन्याय कयो अथऊं, असां बर्दाश्त न कंदासीं, असांखे इंसाफ़ खपे। ॿिए तरफ़ सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह मलीरकंड में कंदकोट जी नींगरीअ सां ज़्यादती जो नोटिस वरितो आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह एडिशनल IG खां मामले जी रिपोर्ट तलब करे वरिती। संदसि चवणु आहे त ॿुधायो वञे त वाक़ियो कीअं ऐं किथे पेश आयो ऐं पुलिस कहिड़ी कार्रवाई कई आहे। होॾां वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं IG सिंध AD ख्वाजा जे नोटिस वठण खां पोइ 7 जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे, जॾहिं त 2 जवाबदारनि शाहन ऐं साकिब सहरियाणीअ खे कराचीअ मां गिरफ़्तार कयो वियो आहे।